बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाह। आज की इस वीडियो में हम क्लास 5 की आसान सिंधी में सबक डहूँ यानी 10वां सबक टेलीविज़न यानी टीवी के बारे में पढ़ेंगे। तो शुरू करते हैं। साइंस इंसान ज़ात लाए अहिड़ियूं सहूलतूं पैदा कयूं आहिनि जन बाबति इंसान खे ख्वाब ख़याल बि कीअं हो। साइंस जी अहिड़ियुनि शयुनि मां टेलीविज़न बि हिकु हैरान कंदड़ ऐजाद आहे। रेडियो जे वसीले असीं फ़क़ति आवाज़ ॿुधी सघूं था, पर टेलीविज़न में न रुॻो ॻाल्हाईंदड़ ऐं ॻाईंदड़ जो आवाज़ ॿुधूं था, पर उन जी शक्ल ऐं चुर फुर बि ॾिसी सघूं था। टेलीविज़न सेट रेडियो सेट खां वॾो थींदो आहे। मंझसि शीशे जो हिकु परदो लॻल हूंदो आहे जंहिं में ॻाल्हाईंदड़ जी तस्वीर नज़र ईंदी आहे ऐं अंदरि लॻल लाउड स्पीकर मां आवाज़ ॿुधण में ईंदो आहे। रेडियो ऐं टेलीविज़न में फ़र्क़ु आहे। रेडियो स्टेशन में आवाज़ खे बरक़ी लहरनि में तब्दील कयो वञे थो। इहे लहरूं लखियुनि दफ़ा वाध खाई मथे फ़ज़ा में हलंदियूं रहनि थियूं। रेडियो सेट में इहो बंदोबस्तु रखियलु हूंदो आहे जो उहो उन्हनि लहरनि खे आवाज़ में तब्दील करे सघंदो आहे ऐं उहो आवाज़ ॿुधण में ईंदो आहे। टेलीविज़न में वरी आवाज़ सां गॾु रोशनीअ जी लहरनि खे बि बिजली जी लहरनि में बदलायो वञे थो। जितना पढ़ा गया अब इसका उर्दू तर्जमा कर लेते हैं। साइंस इंसान ज़ात लाए अहिड़ियूं सहूलतूं पैदा कयूं आहिनि जन बाबति इंसान खे ख्वाब ख़याल बि कीअं हो। यानी साइंस ने इंसान की ज़ात के लिए ऐसी सहूलतें पैदा कर दी हैं कि जिनके मुतालिक इंसान को ख्वाब ख़याल भी कैसे था या कैसे होता। साइंस जी अहिड़ियुनि शयुनि मां टेलीविज़न बि हिकु हैरान कंदड़ ऐजाद आहे। यानी साइंस की ऐसी चीज़ों में से टेलीविज़न भी एक हैरान करने वाली ऐजाद है। रेडियो के वसीले असीं फ़क़त आवाज़ ॿुधी सघूं था, यानी रेडियो के ज़रिए हम सिर्फ़ आवाज़ सुन सकते हैं, पर टेलीविज़न में न रुॻो ॻाल्हाईंदड़ ऐं ॻाईंदड़ जो आवाज़ ॿुधूं था, पर उन जी शक्ल ऐं चुरपुर बि ॾिसी सघूं था। यानी पर टेलीविज़न में न सिर्फ बात करने वाले और गाने वाले की आवाज़ सुन सकते हैं, पर उसकी शक्ल और हलचल भी देख सकते हैं। टेलीविज़न सेट रेडियो सेट खां वॾो थींदो आहे। यानी टेलीविज़न सेट रेडियो सेट से बड़ा होता है। मंझसि शीशे जो एक पर्दो लगल हूंदो आहे। यानी इसके अंदर शीशे का एक पर्दा लगा हुआ होता है जंहिंमें ॻाल्हाईंदड़ जी तस्वीर नज़र ईंदी आहे, यानी जिसमें बात करने वाले की तस्वीर नज़र आती है ऐं अंदर लगल लाउड स्पीकर मां आवाज़ ॿुधण में ईंदो आहे और इसमें अंदर लगा हुआ लाउड स्पीकर से आवाज़ आ रही होती है या सुनने में आती है। रेडियो ऐं टेलीविज़न में फ़र्क़ु आहे। यानी रेडियो और टेलीविज़न में फ़र्क़ु है। रेडियो स्टेशन में आवाज़ के बरक़ी लहरनि में तब्दील कयो वञे थो। यानी रेडियो स्टेशन में आवाज़ को बरक़ी लहरों से तब्दील किया जाता है। इहे लहरूं लखियुनि दफ़ा वाध खाई मथे फ़ज़ा में हलंदियूं रहनि थियूं। यानी ये लहरें लाखों दफ़ा बढ़ती हुई फ़ज़ा में चलती रहती हैं। रेडियो सेट में इहो बंदोबस्त रखियल हूंदो आहे। यानी रेडियो सेट में ये बंदोबस्त रखा हुआ होता है जो उहो उन्हनि लहरनि खे आवाज़ में तब्दील करे सघंदो आहे जो इन लहरों को आवाज़ में तब्दील कर सकता है ऐं उहो आवाज़ ॿुधण में ईंदो आहे और वो आवाज़ सुनने में आती है। टेलीविज़न में वरी आवाज़ सां गॾु रोशनी जी लहरनि खे बि बिजली जी लहरनि में बदलायो वञे थो। यानी टेलीविज़न में फिर आवाज़ के साथ रोशनी की लहरों को बिजली की लहरों में बदला जाता है, यानी तब्दील किया जाता है। उन करे आवाज़ सां गॾु शक्ल बि ॾिसण में अचे थी। यानी इस वजह से आवाज़ के साथ शक्ल भी देखने में आती है। रेडियो ज़रिए आवाज़ हज़ारियुनि किलोमीटरनि ताईं ॿुधी सघिजे थो, पर टेलीविज़न अटकल 161 किलोमीटरनि खां वधीक मफ़ासिले ते ॾिसी न थी सघिजे। इन करे टेलीविज़न जे प्रोग्राम लाइ मुक़ररु फ़ासिले खां पोइ हिकु औज़ार लॻायो वेंदो आहे जंहिंखे बूस्टर चयो वेंदो आहे। हाणे हथरादो उपगिरह
यानी सैटेलाइट वसीले टेलीविज़न प्रोग्राम सजी दुनिया में ॾिसी सघजनि था। जितना पढ़ा गया, अब इस लास्ट पैराग्राफ का भी उर्दू तर्जमा कर लेते हैं। रेडियो ज़रिए आवाज़ हज़ारियन किलोमीटर ताईं ॿुधी सघिजे थो, यानी रेडियो के ज़रिए आवाज़ हज़ारों किलोमीटर तक सुनी जा सकती है, पर टेलीविज़न अटकल 161 किलोमीटर खां वधीक मफ़ासिले ते ॾिसी न थी सघिजे। पर टेलीविज़न तकरीबन 161 किलोमीटर के फासले पर नहीं देखी जा सकती। इन करे टेलीविज़न जे प्रोग्राम लाइ मुक़र्रर मफ़ासिले खां पोइ हिकु औज़ार लॻायो वेंदो आहे जंहिंखे बूस्टर चयो वेंदो आहे। यानी इसलिए टेलीविज़न के प्रोग्राम के लिए फासले पर एक औज़ार लगाया जाता है जिसे बूस्टर कहा जाता है। हाणे हथरादो उपगिर यानी सैटेलाइट वसीले टेलीविज़न प्रोग्राम सॼी दुनिया में ॾिसी सघजनि था। यानी अब हथरादो उपगिर यानी सैटेलाइट के ज़रिए से टेलीविज़न प्रोग्राम सारी दुनिया में देखे जा सकते हैं। मैं उम्मीद करता हूं कि आज का सबक तमाम स्टूडेंट्स को आसानी से समझ आ गया होगा। अब इंशाल्लाह आपसे अगली वीडियो में मुलाकात होगी। तब तक के लिए अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।